पाकिस्तान में केतिराई कम आइन ऐं कानून खां बिनाई थी वेंदा आहिनि। मुंहिंजी हमेशह प्रैक्टिस रही आहे त आइन ऐं कानून बदिरां अदालती फ़ैसिलनि खे फ़ौक़ियत न ॾियणु घुरिजे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा डैम्स फंड्स केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। तिन चवणु आहे त डैम्स फंड्स अकाउंट जो उनवान नामुनासिब आहे। छा फंड्स पब्लिक अकाउंट मां मार्कअप लाइ प्राइवेट बैंक्स में रखी सघजनि था। जॾहिं सुप्रीम कोर्ट में अजीबो ग़रीब शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि त उन वक़्तु को एतिराज़ नाहे कंदो। अदालत डैम्स फंड्स प्राइवेट बैंक में रखण ते वफ़ाक़ी हुकूमत ऐं वापडा खां मुआवनत तलब करे वरिती। केस जी ॿुधणी जुमे ताईं मुलतवी। सिंध हाई कोर्ट MD टेस्ट जा नतीजा रोके छॾिया। टेस्ट जे समूरे मरहले जी इंक्वायरी लाइ टे रुकनी कमेटी जोड़ण जो हुकुम। इंक्वायरी कमेटीअ में चीफ सेक्रेटरी सिंध ऐं FIA साइबर क्राइम शामिल। इंक्वायरी कमेटी 15 ॾींहनि अंदरि रिपोर्ट अदालत में पेश कंदी। ॿुधणी दौरान चीफ सेक्रेटरी सिहत ऐं तालीम खातनि जा सेक्रेटरीज़ पेश। डाओ ऐं आगा खान अस्पताल जा चेयरमैन ऐं सिंध जे समूरियुनि यूनिवर्सिटियुनि जा वाइस चांसलर्स बि पेश थिया। चकबे जो कचे में ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान SHO शहीद महर ऐं जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में वणनि जी वाढी तां झेड़ो थी पियो। ॿिन्ही धुरियुनि विच में फायरिंग जो नतीजे में बचल भइयो। थाणे जो SHO सोराब ओढो मथे में गोली लॻण सबबि शहीद थी वियो। अदालती सुधारा वक़्त जी ज़रूरत आहे। आइनी तरमीम लाइ 2 भाङे 3 जी अक्सरियत घुरिजे। अदालती सुधारा ई मसइलनि जो हल आहिनि। सियासी इस्तेहकाम खां पोइ मुआशी इस्तेहकाम अची सघे थो। अदालती सुधारा थींदा त माण्हुनि जो इंसाफ़ ते भरवसो थींदो। मुल्क खे सियासी इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी मुफ़ादनि जी ॻाल्हि करे रहियो आहे। PP अॻवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। PTI जे एजेंडा मुल्क में ॾफेड़ पखेड़ण आहे। हिननि माण्हुनि खे एहतजाज करण जे लाइ सरकारी मुलाज़मनि खे आणणो पवे थो। महांगाई घटि थियण सां हिननि जी सियासत दफ़न थी वेंदी। अवाम खे जल्द रिलीफ मिलंदो आहे त अहिड़नि माण्हुनि खे गाह न विझिबो आहे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ़ वारा न पाण कमु कंदा ऐं न ई कंहिं ॿिए खे करणु ॾींदा। कुझु बि थी वञे मुल्क खे नुक़सानु पहुचणु न ॾिनो वेंदो। कराची एयरपोर्ट वेझो धमाके जो केस CTD थाणे ते दाख़िल। FIR एयरपोर्ट थाणे जे SHO जे फ़रियाद ते दाख़िल कई वई। FIR जे मतन मूजिबि हमिलो मुल्क जी साख खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ कयो वियो। आपघाती बमबार बारूद सां भरियल गाॾी परॾेही जे काफ़िले सां टकराए छॾी। वाक़े जो मास्टर माइंड पाबंदी मंडियल BLA कमांडर बशीर अहमद ऐं अब्दुर्रहमान आहे। फाइनेंस डिवीज़न कराची में दहशतगर्दी जो शिकार चीनी इंजीनियर सां क़ीमतुनि में घटिताई ते ॻाल्हियूं करण वारनि ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾींदे चयो आहे त 2 इंजीनियर्स IPP ॻाल्हियुनि में शामिल न हुआ। मीडिया ते गर्दिश कंदड़ ख़बरूं बेबुनियाद ऐं गुमराह कंदड़ आहिनि। बयान में चयो वियो आहे त हुकूमत IPP सां ॻाल्हियूं करे रही आहे ऐं ॻाल्हियुनि में उहे पावर प्लांट बि शामिल आहिनि जिन लाइ मारिजी वियल 2 इंजीनियर कमु कंदा हुआ। कराची इलाइक़े मंघे पीर में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल 5 ॼणनि मां 3 ॼणनि जी सुञाणप थी वई। मारिजी वियलनि जी सुञाणप सदाम नियाज़ हुसैन ऐं कलंदर बख़्श चने जे नाले सां थी। मारिजी वियल कलंदर बख़्श चने जो तालुक़ु रखण वेझो ॻोठ बगड़ा जुणे जासा हो। 2 ॼणनि जी सुञाणप जो अमल जारी। पुलिस दावा कई हुई त मुक़ाबले में मारिजी वियल 5 ई ॼणा ॾोहारी हुआ। कराची में पुलिस हथां ॾोहारी ॼाणाए मारियल रखणवासी ॻोठाणे कलंदर बख़्श चन्हा जे वारसनि जो बयान साम्हूं अची वियो। मक़तूल जे भाउ ॿुधायो आहे त कलंदर बख़्श कराची में मज़दूरी कंदो हो। केस कूड़े मुक़ाबले में मारियो वियो आहे। इंसाफ़ कयो वञे। ॾखण पुलिस मूजिबि मारिजी वियल कलंदर बख़्श चने जो ॾखण थाणे ते को बि क्रिमिनल रिकॉर्ड नाहे मिलियो। मुनशियात केस में गिरफ़्तार अॻूणो सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल डाहिरी हैदराबाद जे फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत में पेश। बयान रिकॉर्ड। जेल इंतज़ामिया ते तशद्दुद जो इल्ज़ाम। मेडिकल बोर्ड जोड़ण जी दरख़्वास्त। इस्माइल डाहिरी इल्ज़ाम हणियो आहे त तशद्दुद करे खेसि मारण जी कोशिश कई वई। जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूदु आहिनि। मामले जी जांच कराई वञे। इलेक्शन ट्रिब्यूनल बलूचिस्तान जे तहत PB 44 क्वेटा जे 16 पोलिंग स्टेशन ते ॿीहर पोलिंग जो हुक्म ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी MPA मीर उबैद गॉर्गेज जी सीट करार। तहरीक इंसाफ़ जे सदर ऐं पंजाब जे अॻूणे वरी वज़ीर परवेज़ इलाही नैब आॾो प्ली बार्गेन जी ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। चवे थो अॼु नैब कूड़ी ख़बर हलाई आहे। सभु कूड़ आहे। हुननि करप्शन ऐं नई का प्ली बार्गेन कई आहे। संदसि ख़िलाफ़ 25 कूड़ा केस कया विया। भले केतिरा बि केस ठाहियो हू PTI बानी सां गॾु आहे ऐं गॾु रहंदो।
अमेरिका जी नायब सदर ऐं डेमोक्रेटिक सदारती उम्मीदवार कमला हैरिस चयो आहे त गज़ा में जंगबंदी मुआदे ते कुझु अॻिभराई थी आहे, पर जेसीं ताईं हक़ीक़त में को मुआदो नथो थिए बेमाना आहे। रिपब्लिकन सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त जेकॾहिं हू सदर हुजे हा त हमास या हिज़बुल्लाह इसराइल ते हमिलो ई न कनि हा। हू अमेरिका ऐं उन जे इतिहादनि ख़िलाफ़ जिहाद न थियणु ॾींदो। ऐं सिंध जे सदा हयात ऐं अवामी शाइर उस्ताद बुखारी जे विछोड़े खे 32 वरह विहामी विया। सिंध ऐं सूंहं जी प्रचारक उस्ताद खे वरसी जे मौक़े ते भरपूर भेटा पेश कई पई वञे। दादू जे उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज में भेटा पेश करण लाइ तक़रीब।